चांवर सॼी दुनिया में सभ खां वधीक खाधा वञनि था। चांवरनि जा मज़ेदार पुलाव तोड़े उॿारियल अछा चांवर मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इस्तेमालु थियनि था। पाकिस्तानी, इंडियन ऐं चाइनीज़ खाधनि में बि चांवरनि खे वॾी अहमियत हासिलु आहे, पर अक्सर माण्हुनि जो ख़्यालु आहे त चांवर संदन सिहत ख़राबु कनि था ऐं संदन वज़न बि वधी वञे थो ऐं पेट फूकिजे थो। पर जेकॾहिं कंहिं बि शइ खे सही तरीक़े सां इस्तेमालु कजे त उहा फ़ाइदो ॾिए थी। इन लाइ चांवरनि खे वापराइण जा कुझु तरीक़ा बहितरीन आहिनि जिन सां के बि मसइला पेश न ईंदा। चांवरनि खे जेकॾहिं दाल सां खाईंदा आहियो त परेशानी जी ॻाल्हि न आहे, छो त दाल में फाइबर ऐं विटामिन आहे जेको चांवरनि सां गॾु खाइण सां जिस्म में ग्लूकोज़ वधणु नथो ॾिए ऐं इहो ई सबबु आहे जो अव्हां जो वज़न बि नथो वधे। गोश्त सां चांवर खाइण बि ठीकु आहे, यानी बिरयानी या गोश्त वारो पुलाव रुगो थोरी देरि सां हज़म थिए थो, पर कोलेस्ट्रोल नथो वधाए छो त गोश्त में फाइबर हूंदो आहे। खीर ऐं चांवर खाइण बि सिहत ते नाकारी असर नथा विझनि, पर सिहतमंद बणाइनि था। चांवर तॾहिं नुक़सान ॾींदा जॾहिं चांवरनि खे रुगो कंहिं ॿोड़ जी रस सां खाइजे, छो त उन में फाइबर या ॿी का शइ नाहे हूंदी। इन सां ग्लूकोज़ वधी वेंदो आहे ऐं वज़न बि वधी वञे थो। ॿिए पासे पटाटनि वारा चांवर खाइण सां बि वज़न वधी वेंदो आहे, छो त पटाटनि में वधीक कैलोरीज़ हूंदियूं आहिनि ऐं चांवरनि सां जल्दी हज़म थियण ते जिस्म में कोलेस्ट्रोल लेवल वधी वेंदी आहे। पोइ बि जेकॾहिं अव्हां पटाटनि वारा चांवर या पुलाव खाइण पसंदि करियो था त उनखे मांझांदे में ई खाई छॾियो ऐं राति जो खाइण खां पासो करियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk